जलाल चांडी पंहिंजी ज़िंदगीअ में इहो बि कलाम ॻायो त जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं हज़ारे माण्हुनि खे रुवारे वेंदासीं। दोस्तो अॼोके वीडियो में असां तव्हांखे जलाल चांडीअ जी आख़िरी आरामगाह ॾसींदासीं ऐं जलाल चांडियो जॾहिं फ़ानी दुनिया खां लाॾाणो करे वियो, उनखे कीअं गुसल ॾियारियो वियो, उनखे कीअं क़बर में दाख़िल कयो वियो ऐं कहिड़े तरीक़े सां मण मिटीअ जे हेठां हिन वक़्तु जलाल चांडियो सुतो पियो आहे। दोस्तो जलाल चांडियो सिंध जो हिकु मक़बूल तरीन फ़नकार हुयो ऐं जलाल चांडियो सां लखे माण्हू मोहबत कंदा हुया ऐं जलाल चांडियो सिंध जो हिकु अलमोन हीरो हुयो। दोस्तो कंहिंखे बि हिन दुनिया में रहण जो हक़ कोन्हे को, अल्लाह ताला इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे कुल नफ़्सन ज़ाइक़ुल मौत। दोस्तो सभिनीनि खे ऐं जेके बि नफ़्स दुनिया में पैदा थिया आहिनि उन्हनि सभिनीनि खे मौत जो मज़ो चखणो आहे। दोस्तो अहिड़े तरीक़े सां जलाल चांडियो बि हिन फ़ानी दुनिया खे छॾे करे पंहिंजे हक़ीक़ी रब सां मिलियो ऐं जलाल चांडियो सिंध जो हिकु वॾो नालो हुयो। दोस्तो ऐं उन खां अलावा जलाल चांडी जी तव्हां हीअं ॾिसो पिया था त जनाज़े सां गॾु हज़ारनि जी तादाद में माण्हू मौजूदु आहिनि, जंहिंमें सियासी समाजी ऐं उन खां अलावा गुलूकार अॻवान, जंहिंमें शमन अली मीराली सरे फ़हिरिस्त आहे। दोस्तो शमन अली मीराली जलाल चांडीअ जो शागिर्दु आहे ऐं शमन अली मीराली तमामु घणो जलाल चांडीअ सां मोहबत कंदो हुयो ऐं जलाल चांडी शमन अली मीरालीअ सां तमामु घणी महिनत बि कई हुई। इन जे करे शमन अली मीराली बि सिंध जो हिकु पाए जो फ़नकार आहे ऐं वॾो फ़नकार आहे। दोस्तो जलाल चांडियो हज़ारे जेको आहे सो दिलनि जी धड़कन हुई ऐं हज़ारे माण्हुनि हिन वक़्तु जेको आहे सो रुणकनि सां रोईंदे उचकारनि सां जेको आहे सो जलाल चांडीअ खे आख़िरी अलविदाई कई। दोस्तो हिन वीडियो में तव्हां ॾिसो पिया त जलाल चांडीअ जा पंहिंजा भाइर ऐं मिट माइट सभई जनाज़े सां गॾु आहिनि ऐं जलाल चांडीअ जी जेका वफ़ात थी हुई उहा 10 जनवरी पहिरों महीनो 2001 हुयो। दोस्तो जंहिंमें जलाल चांडियो हिन फ़ानी दुनिया खे छॾे पंहिंजी हक़ीक़ी रब सां मिलियो ऐं जलाल चांडीअ जा हिन वक़्तु 2025 में बि लखनि जी तादाद में परस्तार आहिनि। हीअं तव्हां उत्तर साइड ॾे हलिया वेंदव, जीअं काछो थियो, थर थियो या ॿाराड़ी जा जेके बि इलाइक़ा आहिनि उन्हनि में तव्हां जॾहिं बि नज़र फेराईंदव त उते तव्हांखे जलाल चांडीअ जा परस्तार ऐं जलाल चांडीअ सां मोहबत कंदड़ माण्हू जेके पुराणा क़दीमी माण्हू हुया उहे तव्हांखे लाज़मन मिलंदा, जेके जलाल चांडीअ जा किस्सा ऐं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाईंदा ऐं तव्हांखे तमामु घणो मज़ो बि ईंदो। दोस्तो जलाल चांडीअ जा हज़ारे वाक़िया, हज़ारे किस्सा मौजूदु आहिनि सिंध में ऐं जलाल चांडीअ जॾहिं इहो कलाम ॻायो त जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं त सभनि खे दोस्तो रुवारे वेंदासीं, त उहे ॻाल्हियूं सच थियूं ऐं जलाल चांडियो पंहिंजी ज़िंदगीअ में खोड़ सारनि पंहिंजनि दोस्तनि सां गॾु इहे बि ॻाल्हियूं कंदो हुयो त मां जॾहिं बि मरंदुसि, इहो जलाल चांडियो पाण चवंदो हुयो पंहिंजनि दोस्तनि खे त मां जॾहिं बि मरंदुसि त मुंहिंजे मथां पड़ पवंदा ऐं हज़ारे माण्हू मुंहिंजे लाइ रोअंदा। इहे ॻाल्हियूं जलाल चांडीअ जूं सच साबित थियूं त जलाल चांडियो जॾहिं मरी वियो हो त जलाल चांडीअ जे हज़ारे माण्हुनि रोई ऐं उचकारनि सां जेको आहे सो जलाल चांडीअ खे अलविदा कयो हुयो ऐं हिन वक़्तु जे अगरि तव्हां नज़र फेराईंदव जलाल चांडीअ जे क़बर ते त उते वाक़ई पड़ पिया आहिनि ऐं सालो साल माण्हू जेको आहे सो जलाल चांडीअ जे क़बर ते वरसी मल्हाईंदा आहिनि ऐं जलाल चांडीअ जे क़बर ते गुल ऐं चादरूं विझी करे ऐं जलाल चांडीअ खे भेटा पेश कंदा आहिनि। त दोस्तो जलाल चांडियो हिकु दरवेश माण्हू हुयो ऐं पाण खे फ़क़ीर सॾाईंदो हुयो। जलाल चांडीअ कॾहिं बि पंहिंजी ज़िंदगीअ में वॾाई न कई ऐं नॉर्मल ज़िंदगी पंहिंजी गुज़ारी, ख़ुशि तबियत ऐं आवाम जी तमामु घणी ख़्यालु कंदो हुयो। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो।